मिसाल कयो त तव्हांखे शोरूम में वञो था, उते 11 माण्हू आहिनि गाॾियूं सेल करण वारा, फ़रोख़्त करण वारा, ठीकु आहे। हाणे उहे 11 माण्हू मुख़्तलिफ़ गाॾियूं हिक महीने में खपाइनि था, के 5 खपायूं, के 10 खपायूं, हाणे असांखे ख़बर न आहे। पहिरियों त असां 11 माण्हुनि खे लिखूं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, टोटल 11 माण्हू आहिनि। असांखे ख़बर न आहे कंहिं केतिरियूं गाॾियूं खपायूं, असां अंदाज़ो हणूं था, दुको हणूं था, ठीकु आहे। हिक 5 खपायूं, कंहिं 7 खपायूं, कंहिं मिसाल 10 खपायूं। असांखे इहे शइ लिस्ट एग्ज़ैक्ट ख़बर न आहे, पर असांखे हिकु शइ ख़बर आहे, असांखे ख़बर आहे कि मीडियन उन गाॾियुनि जो छा आहे 6। ऐं मीडियन छा हूंदो आहे, कंहिं बि तव्हांखे लिस्ट मिलियो हुजे उनखे तरतीब करे लिखो, हुन में जेको विचो अंग हूंदो आहे उहो हूंदो आहे मीडियन, ठीकु आहे। ऐं अगरि लिस्ट ॿधी हुजे त उन में ॿिनि विचनि अंगनि जी असां सरासरी यानी एवरेज कढंदा आहियूं। हाणे 4 4 5 5 5 उन खां पोइ 6 7 7 8 9 10। हाणे इहा लिस्ट असां पंहिंजे हिसाब सां ठाहीसीं, छो जो असांखे हिन में ज़ाहिर करणो हो कि असांजो मीडियन छा आहे 6। असांखे मीडियन मिली वियो 6, ठीकु आहे। विचो अंग आहे इहो मीडियन आहे असांजो। हाणे असांखे असुल तादाद हर माण्हू जो न आहे ख़बर, पर असांखे इहो ख़बर आहे कि विचो अंग 6 हुजणु खपे। हाणे विचो अंग उहो थींदो 11 माण्हू आहिनि, ॿिन्ही पासे असां वटि 5 माण्हू हुजनि, 1 2 3 4 5 1 2 3 4 5। हाणे विचो अंग असां वटि हुजणु खपे 6, ठीकु आहे। विचो जेको माण्हू हो हुन 6 गाॾियूं खपनि, ठीकु आहे। इहो असांजो आहे मीडियन, ठीकु आहे। हाणे इनखे असां नंढे खां वॾे ताईं सॉर्ट कयो आहे, नंढे खां वॾे जे हिसाब सां लिखियो आहे। उन खां पोइ चए थो रेंज छा आहे गाॾियुनि सोल्ड जी, उहा आहे 4, ठीकु आहे। हाणे रेंज छा हूंदी आहे, असां रेंज हूंदी आहे, असां हिन खे पहिरियों त सॉर्ट कयो आहे न, ठीकु आहे। नंढे खां वॾे खां ताईं लिखियो आहे। रेंज हूंदी आहे वॾे खां नंढे मां कट कबो आहे। वधि में वधि जेके गाॾियूं सेल थियूं उन मां घटि में घटि जेके गाॾियूं सेल थियूं मैक्सिमम, ठीकु आहे। ऐं हेॾां रखंदासीं असां खॿे हथ तां मिनिमम। हाणे रेंज हूंदी आहे मैक्सिमम माइनस मिनिमम, यानी सभ खां वधीक जेके गाॾियूं सेल थियूं ऐं सभ खां जेके घटि गाॾियूं सेल कयूं, ठीकु आहे। इहा रेंज खे असां लिखी था छॾियूं। रेंज छा आहे, मैक्सिमम कट मिनिमम ऐं मैक्सिमम माइनस मिनिमम, ठीकु आहे। इहो लिखूं था। हाणे इहो असांखे ॿुधायो वियो आहे, इहो छा आहे 4 आहे। इनखे ईअं सम्झो, सभ खां प्रोडक्टिव यानी कराइतो माण्हू जंहिं वधि में वधि गाॾियूं सेल कयूं, सभ खां घटि कराइतो माण्हू प्रोडक्टिव माण्हू जंहिं घटि में घटि गाॾियूं सेल कयूं, उहा असांखे रेंज ॿुधाए छॾी। हाणे इन सॼी मालूमात खे पेश नज़र रखी करे तव्हां हिन सवाल जो जवाबु, हीअ जेका स्टेटमेंट मां अॻे ॾेई रहियो आहियां, छा इहा सही आहे या इहा ग़लति आहे, ठीकु आहे। हाणे जेका बि असांखे मालूमात मिलियल आहे पहिरियों हिनखे रखिणो आहे। चए थो एटलीस्ट वन ऑफ द सेल्स पीपल सोल्ड मोर देन 10 कार्स, यानी हिकु अहिड़ो को माण्हू हुयो घटि में घटि जंहिं 10 कारुनि खां वधीक सेल कयूं, फ़रोख़्त कयूं, ठीकु आहे। हाणे छा इहा स्टेटमेंट ट्रू आहे यानी सही आहे, या फॉल्स आहे, या ग़लति आहे, या वरी ट्रू या फॉल्स, या वरी नॉट इनफ इंफॉर्मेशन, यानी असांखे इन शइ जी एतिरी मालूमात ई कोन्हे असां वटि कि असां हिनखे या सही चई सघूं या ग़लति चई सघूं। त असां हिनखे चई सघूं था कि असांखे नॉट नो या असांखे ख़बर न आहे। मां चाहींदुमि तव्हां हिन वीडियो खे रोकियो ऐं पाण करण जी कोशिशि कयो, ठीकु आहे। हाणे असांखे करिणो छा आहे, असांखे हिन स्टेटमेंट खे प्रूव करिणो आहे कि इहा छा इहा ट्रू आहे या ग़लति आहे, या असां हिनखे नथा ॿुधाए सघूं कि इहा कुझु असां इन जे बारे में असां वटि इंफॉर्मेशन पूरी कोन्हे, ठीकु आहे। हाणे असांखे पुराणी मालूमात असांखे इस्तेमालु करणी आहे। हाणे हिनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां करे सघिजे थो। हिकु तरीक़ो इहो आहे, असांखे हिकु मिलियल आहे कि मीडियन असांखे 6 आहे, यानी हिकु अहिड़ो माण्हू हुयो 11 मां जंहिं 6 गाॾियूं सेल कयूं, फ़रोख़्त कयूं, ठीकु आहे। असांजो तादाद अगरि 10 हुजे त हुन विचनि ॿिनि नंबरनि जी एवरेज कढूं यानी सरासरी कढूं, ठीकु आहे। हाणे एटलीस्ट यानी घटि में घटि हिकु माण्हू अहिड़ो आहे जंहिं 6 गाॾियूं सेल कयूं, 6 गाॾियूं फ़रोख़्त कयूं। इहो त असांखे इंफॉर्मेशन पकी आहे, ठीकु आहे। इहा बि असांखे हाणे असां वटि हिकिड़ी मज़ेदार गुज़ारत यानी पज़ल मिली वई आहे, ठीकु आहे। हाणे हिनखे असांखे हल करणो, हाणे तव्हांखे इस्तेमालु करणी आहे इहा इंफॉर्मेशन, ठीकु आहे। हाणे असांखे मीडियन 6 आहे। हाणे असांखे मीडियन खे 6 खे साम्हूं रखी करे असां ॾिसो कि रेंज मिलियल आहे 4, ठीकु आहे। हाणे रेंज छा मिलियल आहे 4, यानी मैक्सिमम मां माइनस कयूं मिनिमम त असांखे जवाबु मिलंदो 4। अगरि असां मिनिमम चई छॾियूं 6, ठीकु आहे, मिनिमम छा चई छॾियूं 6 था करे छॾियूं, कंहिं घटि में घटि गाॾियूं कंहिं माण्हू 6 सेल कयूं। त हाणे रेंज छा थी सघे, त मैक्सिमम वधि में छा थो थी सघे, रेंज असांखे ख़बर आहे 4 आहे, मैक्सिमम माइनस मिनिमम, ठीकु आहे। मैक्सिमम माइनस मिनिमम। हाणे मिनिमम असां अॻु में तय करे आयासीं, मिनिमम छा आहे 6 आहे। हाणे इनखे इन स्टेटमेंट खे इन शइ खे बराबरि थियण लाइ, सही हुजण लाइ मैक्सिमम हुजणु खपे 10। 10 मां अगरि असां 6 कट कंदव तव्हांखे रेंज 4 मिलंदी। मैक्सिमम 10 थींदो त मिनिमम 6 थींदो। हाणे 6 असां अज़्यूम था कयूं, फर्ज़ था कयूं इहो 6 थींदो, ठीकु आहे, या 6 थी सघे थो, ठीकु आहे। इन हिसाब सां असांखे मैक्सिमम वैल्यू मिले थी 10 ऐं मिनिमम छा थो मिले, मिनिमम मिले थो 6, त रेंज मिले थी 4, ठीकु आहे। इन हिसाब सां जेका असांजी स्टेटमेंट आहे, हिकिड़े माण्हू 10 खां वधीक गाॾियूं सेल कयूं, इहा उन हिसाब सां ग़लति थी वञे।
हाणे मैक्सिमम मां जॾहिं असां माइनस कंदव मिनिमम ऐं मिनिमम असां 6 था रखूं, ठीकु आहे, घटि में घटि 6 था रखूं, 6 खां घटि बि थी सघे पोइ, पर असां हिन सिचुएशन हिन सूरत हाल जे हिसाब सां असां हीउ फर्ज़ कयोसीं कि मिनिमम छा आहिनि, 6 आहिनि। त हिकु माण्हू खे 10 खां वधीक गाॾियूं सेल कयूं, ठीकु आहे, इहा स्टेटमेंट थी वेंदी फॉल्स, ग़लति। हाणे ॿियो तरीक़ो हिनखे सोचण जो इहो आहे कि असां फर्ज़ कयूं हिकिड़ो अहिड़ो माण्हू हुयो जंहिं 10 खां वधीक गाॾियूं सेल कयूं, इहो असां फर्ज़ था कयूं। असां अॻु में छा फर्ज़ कयोसीं? असां अॻु में फर्ज़ कयोसीं जेको मिनिमम आहे अंगु छा आहे उहो 6 हुयो, ठीकु आहे, ठीकु आहे। हाणे असां अस्यूम कयूं था, फर्ज़ कयूं था हिकिड़ो अहिड़ो माण्हू हुयो जंहिं 10 खां वधीक गाॾियूं सेल कयूं। 10 खां वधीक असां मैक्सिमम हिसाब 11 था करे छॾियूं, 11 मैक्सिमम, ठीकु आहे, ठीकु आहे। त हाणे रेंज छा आहे? असांखे रेंज ख़बर आहे 4, ठीकु आहे। 4 रेंज हुजण लाइ असां मैक्सिमम माइनस मिनिमम कंदासीं, ठीकु आहे न। त हाणे मैक्सिमम मां मिनिमम माइनस कयो, मैक्सिमम असां कयूं था अस्यूम 11, 11 मां मिनिमम। हाणे इनखे सही हुजण खपनि लाइ असां 11 मां छा कट कयूं त असांखे रेंज 4 मिले। त 11 मां तव्हां जॾहिं 7 कट कंदो त तव्हांखे रेंज मिलंदी 4। त तव्हांखे मिनिमम पॉइंट कहिड़ो मिलियो? मिनिमम मिलियो 7। त मिनिमम गाॾियूं जेके सेल थियूं उहे छा थियूं? 7 सेल थियूं। पर हाणे छा सही आहे? शइ सही आहे? अगरि असांजो मीडियन 6 त मिनिमम 7 थी सघे थो? त इहो पॉसिबल न आहे, ठीकु आहे, इहो ईअं नथो थी सघे। छो जो हिकु माण्हू अहिड़ो हुयो जंहिं 6 गाॾियूं सेल कयूं हुयूं, ऐं जॾहिं तव्हां वटि 11 डेटा पॉइंट्स हुजनि, 11 माण्हू आहिनि, ठीकु आहे, त उनजो जेको विचो अंग 6 अंग थींदो, ठीकु आहे, उन 6 गाॾियूं सेल कयूं हुजनि, ठीकु आहे। अगरि 10 माण्हू हुजनि हा, 20 माण्हू हुजनि हा, ठीकु आहे, त असां विच में 2 माण्हुनि जी असां एवरेज कढूं आहे। त हाणे जॾहिं असांजो मिनिमम 7 आहे त जेको मीडियन आहे 6, त मिनिमम 7 नथो थी सघे। त हीअ जेका असां स्टेटमेंट जेका अज़्यूम कईसीं, इहा फर्ज़ कईसीं, इहा ग़लति थी वेंदी। इन हिसाब सां जेका असांजी मथी स्टेटमेंट असांखे मिलियल आहे, जेको सवाल मिलियल आहे, उहो फॉल्स थी वेंदो, ग़लति थी वेंदो। इन तरीक़े सां इहे असां हल करे सघूं था इन सवाल खे।